नाज़रीन, अॼु असां मौजूदु आहियूं दौड़ शहर जे मुख़्तियार कार आफ़िस जे साम्हूं जेके रेवेन्यू जा मुलाज़िम आहिनि उहे अॼु 5 ॾींहं आहे इहे मुसलसल पंहिंजे मुतालबनि जे मञता लाइ एहतिजाज तौरु जेको आहे शरीक आहिनि। अचो त हिते धरणे में जेके उन्हनि जा अॻुवान उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। रेवेन्यू अलाउंस असांजो नथो थिए, असांजी जेको हिकिड़ी सीनियरिटी लिस्ट आहे उहा जेका आहे उहा लॻी पई आहे, उन खां को बि प्रोमोशन नथो थिए असांजो। ऐं जेके तपेदार आहिनि उते पंजाब में उन्हनि खे 14 स्केल आहे, सिंध में उन्हनि खे 9 स्केल आहे। सुपरवाइज़िंग तपेदार ऐं तपेदारनि जा जेके अपग्रेडेशन उहे सभु बंदि आहिनि, क्लार्कनि जा अपग्रेडेशन नथा थियनि। उन खां पोइ सब रजिस्ट्रार ऑफिस वारनि जूं अपग्रेडेशनूं बंदि आहिनि, फोती कोटा ते बि अमल कोन थो थिए ऐं सीनियरिटी लिस्ट जेका ख़तमु नथी थिए। उन जे करे असांजा सभु इहे जेके बि आहिनि यको मंज़ूरी कोन था थियनि। साईं मुराद अली शाह आहे, आसिफ़ साहब आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब आहे, जेके असांजे मुतालबनि खे मंज़ूर करण लाइ थोरो अॻिते वधंदा त इंशाल्लाह जल्दी हल थी वेंदो मसइलो। सभिनी मुलाज़िमनि खे टाइम स्केल ॾिनो वञे, इहे असांजा मुतालबा आहिनि जेके असां सिंध गवर्नमेंट सां गुज़ारिश था कयूं त असांजा इहे मुतालबा जेके आहिनि मंज़ूर कया वञनि। असांजो कोटार आहे उहो ॿिए ग्रेड में भर्ती थियल आहे हिते, जेको पंजाब में उनजो 5 स्केल आहे। तपेदार आहे जंहिंजो 14 स्केल आहे, हिते 9 स्केल आहे। सो असांजा इहे मुतालबा आहिनि ऐं कुझु असांजा अलाउंस आहिनि, मोटरसाइकिल अलाउंस आहे, ॿिया अलाउंस आहिनि। इहे महिरबानी करे वज़ीर आला सिंध हुकूमत सिंध खां असीं मुतालबो था कयूं त असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि। जाइज़ मुतालबा आहिनि, उन जाइज़ मुतालबनि खे हिन वक़्त ताईं अञा ताईं जेको आहे असांजे मुतालबनि खे मंज़ूर न वियो आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं हितां जी MPA डॉक्टर अज़रा फज़ल पेचू खां मुतालबो कयो आहे त असां हिन तक जा ऐं हिन तक सां असांजा लाॻापियल आहियूं त फौरी तौर ते असां जेको आहे हिन वक़्तु सॼे सिंध में रेवेन्यू जा मुलाज़िम जेके आहिनि सरापा एहतिजाज बणिया आहिनि। इन्हनि जा जेके बि मुतालबा इन्हनि खां घुर कई आहे त फौरी तौर ते असांजे मुतालबा मञिया वञनि।